अलाह दाई मथियां दायूं दुख ॾिसन, अलाह दाई मथियां दायूं दुख ॾिसन, मुंह सां मुंह पिरिन बुराई में भाल कयो। दोस्तों, हर व्यक्ति फिक्र जो हिकिड़ो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, पर अॼु जेको मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, असांजे तालके खिपरे के अंदर जेका असांजी पॉपुलेशन आहे खिपरो जी 4,30,000 ते मुश्तमिल असांजे तालके जे अंदर। ऐं कल जॾहिं मुंहिंजे व्हाट्सअप ते साईं जुमन कुंबर साहब जो दावतनामो मूंखे रिसीव थियो, ऐं सभ खां पहिरीं अवामी न्यूज़ जी पूरे सथ खे साईं अब्दुल रज़ाक राजपूत जी टीम खे सलाम पेश थो करियां, जंहिं असां मिसकीन पोरियत ऐं हारिन जे औलाद खे स्टेज ते घुरायो ऐं हिननि मिसकीननि खे घुराए उहा मनता ॾिनी जेका मनता उन्हनि इदारनि खे, उन्हनि वसी सोच रखंदड़ माण्हुनि खे अॼु हिते वेही उहा मनता ॾियणु घुरिजे आहे। पर सलाम आहे हिननि दोस्तनि खे जो हर टाइम हिकिड़ो अहिड़ो नंढो प्रोग्राम सजाए ऐं लखे माण्हुनि खे इहो पैगाम ॾियनि था त हीअ हारी मज़दूर पोरियत हीअ अकेला न आहे, हीअ असांजा भाइर आहिनि, असीं हिननि सां दुखनि सुखनि में गॾु आहियूं, पर अॼु हिननि जो ॾियारो आहे, उहा जेका मनता हिननि जी आहे उहा हिननि खे मिलणु घुरिजे। सुवाल इहो थो पैदा थिए त मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, हथुंगो रोड खां दाख़िल थियासीं, इन प्रोग्राम में हेसि ताईं पहुतासीं, सभई वीचारा उहे इंसान, उहे पोरियत, उहे मज़दूर, शायदि उन्हनि खे अॼु जे ॾींहुं जी ख़बर ई न आहे त अॼु असांजो को आलमी ॾींहुं ऐं जेको मल्हायो पियो वञे। मुंहिंजी सोच मुताबिक़ हिते जेके माण्हू वेठा आहिनि, उन्हनि माण्हुनि में जेको शऊर आहे, सम्झ आहे, उन्हनि जो औलाद, असीं बि उन्हनि जो औलाद आहियूं जेको हिन स्टेज ते वेही पंहिंजे उन्हनि वॾड़नि खे या भेटा पिया ॾियूं। पर थियणु ई घुरिजे आहे गवर्नमेंट सतह ते ही ॾियारा मल्हाइण घुरिजनि, ऐं जेका अॼु जेका आम मोकल कई वई आहे, इन मोकल में दौरान चाहे उहो प्राइमरी खां वठी हाई स्कूलनि जे अंदरि उन्हनि मासूम ॿारनि जे अॻियां, उन्हनि मासूम भेनरुनि ऐं नियाणियुनि जे अॻियां इहे प्रोग्राम रखणु घुरिजनि ऐं उन्हनि खे उहो मोटिवेट करे ॿुधाइणु घुरिजे त अॼु असांजो हीउ ॾियारो आहे, हीउ ॾियारो छाजे करे मल्हायो पियो वञे, हीउ ॾियारो छो आहे, छाजे लाइ। पर पोइ बि हिननि दोस्तनि खे सलाम आहे जो हिननि मुख़्तलिफ़ यूसिन मां तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां ही पोरियत मिसकीन माण्हू गॾु करे ऐं हिननि खे सच पुछो, उहा मनता ॾिनी जंहिंजे लाइ उस्ताद बुखारी जो सिधो आहिनि, असीं सुहाण जा गेसू सबा भंजी सवारियूं था, कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आयूं, न कंडनि खे था कीकारियूं, न थूअर सां रखूं यारी, असीं राबेल जा नौकर मगर गुलाब जा गुलाब आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।